नाज़रीन अस्सलाम वालेकुम। स्पेशल टॉक में मां आहियां मुंहिंजो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, इमरान ख़ान जे तरफ़ां ताज़ो जेको ट्वीट कयो वियो आहे उन में हिकु दफ़ो ॿीहर साज़िश या मुखालफ़त वारो जेको इशू आहे उनखे खयो वियो आहे। आलमी नशरियाती इदारे ते हलंदड़ हिकु इंटरव्यू जो हवालो ॾियण खां पोइ इमरान ख़ान जो बाइडन अमेरिकी सदर खां वज़ाहत घुरी वरिती आहे त जेका हुनजे ख़िलाफ़ु साज़िश थी आहे उनजो जवाबु ॾिनो वञे। इमरान ख़ान के हवाले से इमरान ख़ान PTI जा मुख़्तलिफ़ जेके अॻुवाण आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु तौहीन मज़हब जो केस दाख़िल किया वियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में अहिड़ा केस दाख़िल किया विया आहिनि। ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान अहिड़े अमल जी मुखालफ़त कई आहे। मज़हब जो जेको कार्ड आहे उहो पाकिस्तान जी 73-74 सालनि जी तारीख़ में असां ॾिसूं था त मुख़्तलिफ़ दौरनि में इस्तेमालु थींदो रहियो आहे। उन मज़हब जे जेको कार्ड मुसलसल इस्तेमालु थींदो रहियो आहे, उन मज़हबी इंतहा पसंदी खे हथी ॾिनी आहे ऐं कल्ट वारी जेका हिकिड़ी सोच आहे उहा पाकिस्तान जे अंदरि जीअं परवान चढ़ी आहे, उन सां फॉरेन पॉलिसी सिक्योरिटी जा जेके मामला आहिनि उहे ख़तरनाक हद ताईं ख़राब थींदा रहिया आहिनि। इन्हनि अहम इशूज़ ते अॼु असां स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे प्रोग्राम में सीनियर सहाफ़ी ऐं तज़िये निगार मंज़ूर शेख साहब ऐं स्काइप ते असांखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तज़िये निगार इज़हार सुमरो साहब। शुरू कयो था मंज़ूर शेख साहब का। मंज़ूर साहब, इमरान ख़ान जो जेको ट्वीट आहे हिकु दफ़ो ॿीहर जेका मुदाख़लत ऐं साज़िश वारी सिलसिलो आहे उनखे ॿीहर इमरान ख़ान जो चवणु आहे त ताज़ो जेको फॉक्स न्यूज़ ते हुन हवालो ॾिनो आहे, इंटरव्यू जेको नशर थियो आहे उन में इमरान ख़ान जो चवणु आहे त उनखां पोइ इहा ॻाल्हि साबित थी वई आहे त संदसि हुकूमत जेको आहे उहो अमेरिका जे इशारे ते ख़तमु कई वई आहे ऐं इन हवाले सां जो बाइडन इंतज़ामिया खां वज़ाहत बि घुरी वरिती आहे। कीअं ॾिसो था इमरान ख़ान जो ही ट्वीट ऐं ही जेका साज़िश ऐं मुदाख़लत वारी कहाणी आहे उहा तव्हां सम्झो था पिया त उनखे पसे पर्दा केरु सपोर्ट करे रहियो आहे? हाणे शकील साहब, महिरबानी तव्हांजी। इमरान ख़ान के हवाले सां ॿ शयूं जेके आहिनि उहे तव्हां साम्हूं रखियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त इहा जेका साज़िश जेका इमरान ख़ान जेका घड़ी आहे या जंहिं नमूने सां हुन हिकिड़ो सॼो सिनेरियो क्रिएट कयो आहे ऐं इन ते हुन सॼो पंहिंजो बुनियादु विधो आहे, उन में ॿ टे शयूं जेके आहिनि उहे असांखे ज़हन में ज़रूरु रखणु घुरिजनि। इमरान ख़ान जॾहिं ख़त खां इहो स्टार्ट कयो त हीउ मुंहिंजे मूं वटि ख़त आहे जेको हुन खीसे में रखियो ऐं हुन ते ऐलान कयो हिकिड़े पब्लिक रैली में त कहिड़े नमूने सां ॿाहिरी साज़िश जे थ्रू जेको आहे उनजी हुकूमत ख़तमु थी ऐं हुन इन साज़िश खे नो कॉन्फिडेंस मूव सां बि ॻंढियो ऐं उनजे बेस ते जेका नई हुकूमत आई ऐं उन वक़्त जी जेका जॉइंट अपोज़िशन हुई उनखे उन सां ॻंढे उन्हनि खे गद्दार बि जेको आहे उहो करार ॾिनो। हाणे उनखे इमरान ख़ान जेको आहे उहो कंटिन्यूअसली अञा वधीक जेको आहे उन ते पेर ॿधी उन ते वधीक बिल्डअप करे थो। हाणे इन जा ॿ पासा आहिनि, आउं सम्झां थो, जेके ॾिसण जी ज़रूरत आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान जी जंहिं क़िस्म जी फॉलोइंग आहे, जंहिं ते पाण हिननि प्रोग्रामनि में कंटिन्यूअसली ॻाल्हाईंदा रहिया आहियूं त हिकिड़ो सर्टेन सेक्शन आहे पाकिस्तानी सोसाइटी जो जंहिंमें मिडिल क्लास, मिडिल अपर क्लासिस पाकिस्तान जे कॉन्टेक्स्ट में जेके आहिनि उन्हनि जो हिकिड़ो वॾो लॾो आहे, उहो इमरान ख़ान खे सपोर्ट करे थो, जंहिंजी पॉलिटिकल ऐं इकनॉमिक जेका सोशल कंपोज़िशन आहे उहा बि ॾाढी मज़ेदार क़िस्म जी आहे। मुंहिंजी मुख़्तलिफ़ जेके एक्सपर्ट्स आहिनि, जेके एनालिस्ट जेके आहिनि, जेके ख़ासि तौर ते मिडिल क्लासिस जी पॉलिटिक्स, उन्हनि जी इंक्लिनेशन, उन्हनि जो झुकाव छा थिए थो, उन ते तज़िया कंदा रहिया आहिनि, उन ते तहक़ीक़ूं कंदा रहिया आहिनि। उन्हनि जो इहो ख़्यालु आहे त इहो फिनामिना असांखे इंडिया में बीजेपी जे पोयां फॉलोइंग जी शक्ल में बि नज़र आयो आहे। हाणे इहो जेको सॼो लॾो आहे, जेको इहो सॼी मिक्स आहे, इहा पाकिस्तान जे अंदरि कोई 18 खां 20% हिकिड़ो अहिड़ो लॾो आहे। इहो नौजवान हुजे थो, वाइब्रेंट हुजे थो, उन्हनि खे मैनिपुलेट करणु ॾाढो आसान हुजे थो। उहे जेके आहिनि पॉलिटिकली एतिरा मैच्योर कोन्हनि जो हुननि खे पॉलिटिक्स जी ख़बर हुजे, उन्हनि खे इहा ख़बर हुजे त डिप्लोमेटिक नॉर्म्स छा थींदा आहिनि, डिप्लोमेसी कीअं थींदी आहे, दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क हिक ॿिए सां मुख़्तलिफ़ इशूज़ ते इख़्तिलाफ़नि जे बावजूदु गॾु कीअं हलंदा आहिनि
ऐं डिप्लोमेटिक सॼे हिन मैदान में टेंशन्स कीअं क्रिएट थींदा आहिनि, रीजनल जेके कंफ्लिक्ट्स आहिनि उहे कीअं असरअंदाज थियनि था। जो इहो जेको सॼो जेको दायरेकार आहे मालूमात जो, उहो हिन सेक्शन वटि न हुजे थो। इमरान ख़ान खे काफ़ी आसानी थी आहे पंहिंजी साज़िश वारी जेका सॼी थ्योरी आहे उनखे बिल्डअप करण में। हाणे जेको ताज़ो जेको इन में जेको एडिशन आहे, जेका ॻाल्हि थिए थी फॉक्स न्यूज़ जी जेका एनालिस्ट आहे डॉक्टर रेबका, हाणे उन जेको कुझु चयो आहे उहो बिल्कुलु बि डाउन आहे। ॾिसो, तव्हां थोरो यादि कयो त पाकिस्तान ऐं चाइना जे रिलेशन्स में वक़्त सां गॾोगॾु जेका वधीक वेझाप आई आहे ऐं सीपेक खां पोइ पाकिस्तान जे सिलसिले में, पाकिस्तान ऐं चाइना जे सिलसिले में जेको मौक़िफ़ अमेरिका जो आहे, सिर्फ़ु उनजो वर्जाह कयो आहे। दिस इज़ नथिंग न्यू। ऐं जिते जिते अमेरिकन्स जेके आहिनि पंहिंजे नेशनल इंट्रस्ट में पंहिंजनि दोस्तनि या पंहिंजनि अलाइस खां जेको एक्सपेक्ट कनि था, उनजो ज़ाहिरी ॻाल्हि आहे इज़हार बि कनि था। उनजो इज़हार मुख़्तलिफ़ तरीक़नि सां थिए थो। उनजो हिकिड़ो इज़हार त जेको डिप्लोमेटिक एक्सचेंजिस थियनि थियूं उन में थिए थो। उनजो ॿियो इज़हार मुख़्तलिफ़ जॻह ते अमेरिका जा या जेके पावरफुल मुल्कनि जा जेके थिंक टैंक्स हुजनि था, उहे मुख़्तलिफ़ फोरम्स ते, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार बि कनि था। अहिड़े नमूने सां टीवी चैनल्स ते वेठल एक्सपर्ट्स जेके आहिनि उहे बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते, मुख़्तलिफ़ फोरमनि ते पंहिंजी हुकूमत सां बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे कनेक्टेड हुजनि था। सो हीउ जेको चाइना ऐं पाकिस्तान सां वेझड़ाप वारो मामिलो जेको आहे ऐं यूक्रेन जे सिलसिले में जेको इहो ख़्यालु आहे डॉक्टर रेबका जो, इन में का नई ॻाल्हि कोन्हे। हाणे तव्हां रिसेंटली ॾिसंदो, प्रोग्राम खां पहिरियों इज़हार साहब सां जेका ॻाल्हि थिए पई त इंडिया ऐं रशिया जे विच में यूक्रेन जे हिन क्राइसिस वारे हिन दौर में जेको इशू आहे उन में बि तव्हां अमेरिकन जा रिएक्शन्स ॾिसो। तो आउं सम्झां थो त इन में का नई ॻाल्हि कोन्हे। पर पाकिस्तान जे कॉन्टेक्स्ट में इहो हुजे थो त जिते इमरान ख़ान जी इन टाइप फॉलोइंग हुजे थी, त उन में हू हर अहिड़ी शइ खे पंहिंजे फ़ाइदे में इस्तेमालु करण जी कोशिशि करे थो। उनजो रीज़न इहो आहे त हुनजी जेका ऑडियंस आहे, हुनजी जेका फॉलोइंग आहे, उनखे ख़बर आहे त मुंहिंजी फॉलोइंग में इहा शइ विकिरो थींदी। ऐं अॼु बि तव्हां ॾिसो इहो थियो। थोरो तव्हां पोइते वञो जेको आहे त जॾहिं नेशनल सिक्योरिटी काउंसिल जो शहबाज शरीफ़ जे वज़ीर आज़म थियण खां पोइ जेको इजलास थियो, उन में हिकु दफ़ो इहा ॻाल्हि वरी चिटी थी साम्हूं आई त साज़िश जो को पहलू कोन हुयो, उनजो नो कॉन्फिडेंस मूव सां को बि तालुक़ु कोन हुयो। पर उनजे बावजूदि इमरान ख़ान चयो त नेशनल सिक्योरिटी काउंसिल जी मीटिंग मां जेको आउटकम आहे उन मां हिकु दफ़ो वरी साज़िश जेकी आहे उहा ज़ाहिर थी आहे, साबित थी आहे। हाणे तव्हां हिन मां अंदाज़ो लॻो। तंहिंजे करे हर उहा शइ जेका इमरान ख़ान चवंदो, उनजा फॉलोअर्स जेके आहिनि उनखे सपोर्ट कंदा। ॿियो मामलो इहो इज़हार आहे साहब जो ओपिनियन वठो था। इज़हार साहब, हीउ जेको इमरान ख़ान जो ट्वीट आहे फॉक्स न्यूज़ ते हवाले सां उन जेको रेफरेंस कोट कयो आहे, तव्हां सम्झो था त हीउ जेको सेंटीमेंट आहे एंटी अमेरिकन सेंटीमेंट्स, या हीउ जेको कल्ट तौरु इमरान ख़ान पूरो जेका PTI जे रिजीम आहे उनखे इस्तेमालु करे थी पई, उन सां फॉलोइंग जेका आहे उनजी उहा बि लखनि में आहे, ख़ासि तौर ते ट्विटर ते असां जेकॾहिं ॾिसूं त उन लखनि में उनजी फॉलोइंग आहे। त तव्हां सम्झो था त हीउ इमरान ख़ान जो जेको ईंदड़ वक़्त में घेरो तंग थिए थो पियो, उन जो रिएक्शन आहे, या तव्हां सम्झो था त हिन सेंटीमेंट्स जेको इमरान ख़ान ॻाल्हाए थो, अञा ताईं पसे परदा अहिड़ियूं क़ुवतूं आहिनि जेके उनखे सपोर्ट कनि पियूं? पहिरियों त हीउ जेको मामिलो फॉक्स न्यूज़ वारो आहे उन में क्लियर कजे त अमेरिका जे न्यूज़ चैनल्स में सभ खां वधीक धुकाई लफ़्ज़ सिंधीअ में चवां धुकाइण वारो, धुकाई चैनल सम्झो वेंदो आहे फॉक्स न्यूज़। एतिरा कंट्रोवर्शियल आहे कई मामलनि में, ऐं हिन जे ऐं ॿियो त बायस बि आहे, रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू, एथनिक पॉइंट ऑफ व्यू सां हिन जी सोच थोरी ॿियनि चैनल्स खां मुख़्तलिफ़ आहे। सो हिते जेकॾहिं कंहिं हिकिड़े एक्सपर्ट खां राय वरिती वई, ख़ातून खां, ऐं साफ़ ई हुन खां हिकिड़ो सुवालु पुछो त हुन हिकिड़ो पंहिंजे ज़हन जे अंदरि जेको हुनजे ख़ाको हुयो उहो बयानु कयो।
हाणे मूंखे को सम्झाए त जेकॾहिं पाण वटि हिते सिंध टीवी में मंज़ूर साहिबु का ॻाल्हि चवे या शकील सुमरो साहिबु का ॻाल्हि चवे त छा उहा हुकूमत पाकिस्तान जी ॻाल्हि थींदी, छा उहा हिन मुल्क जे रियासत जी पॉलिसी ठही वेंदी? हरगिज़ बि न। सो माण्हुनि खे ही कनि था, बेवकूफ़ बणाइनि था उहे, छाकाणि त जो तव्हां चयो न फॉलोइंग आहे त उन्हनि खे फूड फॉर थॉट ॾियणो आहे। इन जी पहिरीं रिक्वायरमेंट आहे हीअ जेके ट्विटर जे थ्रू माण्हू फॉलो कनि था हिननि खे ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी खे ही जेको इस्तेमालु कनि था, उन जी पहिरीं ऐं बुनियादी ज़रूरत इहा आहे त रोज़ु इन्हनि खे कुझु न कुझु खाधो मिले, सोचण जे लाइ कुझु मसालो मिले, ऐं उहो जाइज़ नाजाइज़ सही ग़लति खे न ॾिसंदा आहिनि, प्रोपेगेंडा खे फोकस कंदा आहिनि। प्रोपेगेंडा एतिरी कजे जो कूड़ सच लॻे ऐं सच कूड़ लॻे। सो जेतिरे क़दुरु हिन मामले जो तालुक़ु आहे आउं सम्झां थो हिन में वज़न न आहे, पर मूंखे अगरि तव्हां 1 मिंट ॾिजो त आउं तव्हांखे हिकिड़ी ॿी इन में अहम डायमेंशन ॿुधायां जी जेके ख़ुदि हुन ख़ातून ॻाल्हियूं कयूं आहिनि न। हाणे पाण हुन ते था अचूं। हुन चयो आहे त पाकिस्तान खे रूस सां तालुकात न रखणु खपनि एज़ पर इंटरनेशनल रिलेशन ऐं उन जे प्रिंसिपल स्टेट्स जेके नुक़्ता आहिनि, ऐं पाकिस्तान उन्हनि प्रिंसिपल्स खे मञे थो तॾहिं UN जो मेंबर आहे, उन मुताबिक़ कंहिं बि सॉवरन कंट्रीअ ते अगरि को मुल्क हमिलो करे थो, चाहे उहो रूस हुजे या अमेरिका हुजे या केर बि हुजे, त प्रिंसिपली उन सॉवरन कंट्रीअ जी हिमायत कबी। इहो हिकिड़ो इंटरनेशनल असूल आहे, ठीकु आहे। ऐं अहिड़े बुनियाद ते यूक्रेन जी हिमायत करणु उसूली आहे। ॿियो जेको हिन में हिकिड़ो जेको हिन प्रोपेगेंडा तौर बि इस्तेमालु कयो रूस सां तालुकात, आउं तव्हांखे हिन जो हिकिड़ो वॾो कूड़ थो ॿुधायां। हिन जॾहिं रूस जो दौरो कयो उन वक़्तु यूक्रेन ते रूस अञा हमिलो न कयो हो। उन राति जॾहिं ही पहुतो, सभागी राति चऊंसि या जेको बि चऊंसि, सो उन राति ई हिननि जो फ़ैसिलो थियो त यूक्रेन ते रूसी फ़ौज जी चढ़ाई थिए। हिकिड़ी ॻाल्हि त हाणे मूंखे इहो ॿुधायो, मंज़ूर साहिब खां बि पुछिजो त अञा जंग शुरू ई न थी हुई त इकनॉमिक एम्बार्गो किथां लॻो? जे इकनॉमिक एम्बार्गो न लॻो त रूस हिन खे 30% घटि ते तेल जी ऑफर किथां कई, जेका हिते अची चयो त मूं त माण्हुनि लाइ तेल ते सस्तो वरितो, इन करे मूंखे हटायो। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त रूस सां जेको हिन जो दौरो हुयो उहो तमामु मुख़्तसिर हो, हिकिड़े ई ॾींहं में हुननि सॼो मामिलो छॾायो, को एॾो वॾो हाई प्रोफाइल दौरो न हो। बाक़ी प्यूटिन जो कमु आहे, प्यूटिन हमेशह इहा स्ट्रेटजी कंदो आहे। तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं तुर्कीअ में हिकिड़े सहाफ़ीअ खे, सऊदी सहाफ़ीअ खे मारियो, उन वक़्तु मोहम्मद बिन सलमान लो प्रोफाइल हलियो हुयो, त जॾहिं G8 जी हिन जी कॉन्फ्रेंस थी त को हुन सां हथ बि न पियो मिलाए, छाकाणि त इंटरनेशनली प्रेशर हो यूरोपियन कंट्रीज़ ते। उन महिल प्यूटिन वञी हुनजी पुठी ठपी हुई, सरेआम मीडिया ते ॾेखारियो हो त मोहम्मद सलमान सां ताड़ा मिलायईं, टैक ॾिनई, त प्यूटिन ई कंदो आहे, इहा का वॾी ॻाल्हि न आहे। तंहिंजे करे प्यूटिन जे आसिरे ते ही अगरि पाकिस्तान जी फॉरेन पॉलिसी थो डिसाइड करे त इहो बि हिकिड़ो मशकूक मामिलो आहे। नंबर 3 जेको सभ खां अहम नुक़्तो आहे, जेको ही ज़ोर भरे चवे थो त असांखे प्रेशर हो अमेरिका जो त चीन सां लाॻापा तव्हां न रखो, जॾहिं त एक्चुअली हिन जा 2 वज़ीर, हिकिड़ो जेको बिज़नेस जो जेको एडवाइज़र हुनजो रज़ाक दाऊद, ऐं ॿियो जेको ख़ुसरो बख़्तियार जेको फाइनेंस सां तालुक़ु रखे थो, उन्हनि त पब्लिकली, असद उमर बि इवन, उन्हनि त पब्लिकली सीपेक जे हवाले सां कंट्रोवर्शियल ॻाल्हियूं कयूं, जंहिंखां पोइ चीन जी हुकूमत इन ते शिकायत कई। ऐं हिकिड़े सहाफ़ीअ TV चैनल ते एसी ताईं चयो त हीउ जेको इमरान ख़ान अमेरिका जे जेके ही सफ़ारती केबल्स आहिनि, इन जी ॻाल्हि थो करे त अमेरिका धमकी ॾिनी आहे, जेकॾहिं चीन वारा केबल्स हिन जी हुकूमत जा कटिजनि त तव्हांखे सम्झ में अची वेंदी त हिन चीन सां छा कयो। नतीजे में चीन जी ही जेका सीपेक वारो मामिलो उहो स्लो थी वियो, तंहिंजे करे ही कीअं थो क्रेडिट खणे त ही सीपेक जो चैंपियन हो ऐं अमेरिका हिन खे रोकियो पिए। नंबर 4, IMF में 70-75% अमेरिका जो पैसो आहे। अमेरिका जंहिंखे चाहींदो उनखे कर्ज़ु ॾींदो, जंहिंखे चाहींदो न ॾींदो, ऐं ही पंहिंजी हुकूमत में वञे थो अमेरिका खां कर्ज़ु वठे थो, माना ही त एंटी अमेरिकन न थियो, न हिन जी का पॉलिसी एंटी अमेरिकन थी। नंबर 2, तव्हांखे यादि हूंदो सभ खां आख़िरी ऐं बुनियादी ॻाल्हि, ही जेको एंटी अमेरिकनिज़म जो शोशो छॾियो वेठो आहे, उन ते आउं अचां थो, पर पहिरीं आउं तव्हांखे यादि ॾियारियां थो त ही जॾहिं ट्रंप सां मिली आयो त उहो कहिड़े मुल्क जो सदर हुयो? उहो को युगंडा जो सदर हुयो? उहो बि त अमेरिका जो सदर हो न, जंहिंसां ही मिली आयो, ऐं उते न रुगो हिन पंहिंजी ॻाल्हि ॿोल जे दौरान एतिराफ़ कयो त ॾिसो असां वार एंड टेरर में वॾो कमु कयो आहे, असां तव्हां सां गॾु बीठा आहियूं, वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, माना ऑन बोर्ड थियो।
वापसीअ ते एयरपोर्ट ते हिन जो जेको इस्तक़बाल थियो त हिन जी पार्टी जे माण्हुनि चयो त ख़ान साहब ॿियो दफ़ो वर्ल्ड कप खटी आया हुआ। आयो किथां आहे शकील साहब? जी अमेरिका मां, जंहिंजो हींअर चैंपियन थियो पियो हले एंटी अमेरिकन। सो ही सॼी जेका ॻाल्हि थो करे ही त सॼी हिन जी उलट आहे। हिन जी त हुकूमत जी तरसे पई। ख़त लिखियो आहे शाह महमूद अमेरिकन सफ़ारत खाने खे, जेको चवंदा के चवंदा सही आहे, के ग़लति आहे, त ॻाल्हायो ट्रम्प वारनि सां त को हिन एडमिनिस्ट्रेशन सां, अमेरिकन गवर्नमेंट सां, त असांखे फ़ोन कनि। हाणे बाक़ी हिकिड़ो नुक़्तो ज़रूरु आहे त बाइडन गवर्नमेंट हिन खे प्रिफरेबल स्टेट्स में न सम्झो, जंहिंजे करे हिन खे फ़ोन न आई। उहा हिन खे कावड़ ज़रूरु आहे, जेका ज़ाती कावड़ आहे, ज़ाती न आहे। हिन जी सियासत घणे भाङे आहे ई ज़ातियात ते। जी हाणे मंजूर जेको तव्हां साहब, ॿियो मंजूर साहब, जी 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 रिलीजियस जेको डॉक्ट्राइन आहे, असां ॾिसूं था पाकिस्तान में जेकॾहिं गुज़िरियल 73-74 सालनि जी तारीख़ ॾिसूं त उन में ही बार बार इस्तेमालु थींदो रहियो आहे। मामला डिप्लोमेटिक खणी कहिड़ा बि हुजनि, पर हिते जेका जीअं पाण डिस्कस कयूं था त इमरान ख़ान एंटी अमेरिकन सेंटिमेंट्स ऐं ॿियो मज़हब जे कार्ड खे इस्तेमालु करे पियो। मज़हब जे कार्ड खे रुगो इमरान ख़ान न, पर असां ॾिसूं था त हीअ जेका गवर्नमेंट आहे, शहबाज़ गवर्नमेंट जी कोलिशन गवर्नमेंट, उन बि तोहीन मज़हब जा जेके आहिनि मुख़्तलिफ़ केस रजिस्टर्ड कया आहिनि, जंहिंजी ह्यूमन राइट्स ऑफ पाकिस्तान जेका आहे उन बि मुज़म्मत कई आहे, उनजी मुखालफ़त कई आहे। त पाण जेकॾहिं हिन सेंटिमेंट्स खे खणी करे उन जा पेरा खणूं था त पाकिस्तान जे अंदरि जेका ही मज़हब जो ख़ासि तौर ते इंतिहा पसंदी वारो जेको सेंटिमेंट्स आहे, उन 73-74 सालनि में पाकिस्तान खे केतिरो नुक़सानु रसायो आहे। स्टेट ऐं रिलीजन जा जेके मामला आहिनि उहे असां वटि अञा ताईं डिस्कस न थियनि पिया। त तव्हां सम्झो था त ईंदड़ वक़्त में इन ॻाल्हि जी ज़रूरत आहे त जीअं माज़ी जे अंदरि हिकिड़ो जमहूरी सवाल, सेक्युलर सवाल, क़ौमी सवाल जेको आहे डिस्कस थींदो रहियो आहे, ऐं इहे रियासत जा हिकिड़ा मुख्य तज़ाद बि आहिनि, त तव्हां सम्झो था त उन मां को लेसन लर्न कयो वियो आहे, या ईअं ई पाकिस्तान तव्हां सम्झो था पिया त इन ट्रैक ते ई हलंदो रहंदो? यार शकील साहब, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त रिलीजियस कार्ड जो जेको इस्तेमालु आहे पाकिस्तान में, इन ते असां सभिनी ऐं बल्कि पाकिस्तान जे अंदरि जेके बि इंडिपेंडेंट जर्नलिस्ट आहिनि, जेके बि इंडिपेंडेंट दानिश्वर आहिनि, उन्हनि एतिरो ॻाल्हायो आहे जो उनजी हद ई कोन्हे। ऐं उन में इहा शइ बिल्कुलु ज़हन में रखणु घुरिजे त दुनिया जहान में जेको आहे, जेका सॼी पॉलिटिकल हिस्ट्री आहे, जेका समाजनि जी हिस्ट्री आहे, उन में हिकिड़ा साइकिल्स थियनि था। बिल्कुलु इएं जीअं तव्हांखे हिकिड़ो अल्टरनेटिव करंट जेको आहे, उनजी जेकॾहिं तव्हां हिकिड़ो ग्राफ ॾिसंदव त तव्हांखे साइकिल जो अधु हिसो लाइन जे मथे, वरी साइकिल जो हेठो लाइन जे हेठां, अहिड़े नमूने सां तव्हांखे हिकिड़ो सिलसिलो नज़र ईंदो। सो दुनिया जहान जे अंदरि इहो थिए थो त मुख़्तलिफ़ क़िस्म जा ट्रेंड्स ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके ख़्याल आहिनि, उन्हनि जो उभार थिए थो, वरी उन्हनि जो ज़वाल थिए थो, उन जे जॻह ते वरी ॿिया ख़्याल अचनि था, शायदि बहितर अंदाज़ में अचनि था, उन्हनि जो उभार थिए थो। इहो हिकिड़ो इर्तिका जो सिलसिलो आहे। पाकिस्तान जे अंदरि जेको आहे, को दौर हुयो त मजमूई तौर ते जेके लिबरल ऐं सेक्युलर ख़्यालनि जा माण्हू हुआ, उन्हनि जो हिकिड़ो वॾो तइदाद हुयो। ऐं तव्हांखे लिबरल सेक्युलर पार्टियूं जेके आहिनि, उन्हनि जी तव्हांखे फॉलोइंग में नज़र ईंदी। मिसाल तौर ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी माज़ीअ में फॉलोइंग जो हिकिड़ो तमामु वॾो हिसो जेको आहे, उहो लिबरल ऐं डेमोक्रेटिक ख़्याल माण्हुनि जो हुयो। पीपुल्स पार्टी जी आइडियोलॉजी, पीपुल्स पार्टी जा ॿिया सॼा मामला, उनजे इख़्तिलाफ़नि जे बावजूदि पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे हिकिड़ी सेक्युलर, हिकिड़ी डेमोक्रेटिक, हिकिड़ी लिबरल क़िस्म जी पार्टी सम्झियो वेंदो। पर तव्हां हाणे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जहिड़ी पार्टीअ जे अंदरि माण्हुनि जा मज़हबी ख़्याल तव्हां जेकॾहिं चेक कयो, उन ते हिकिड़ो ठीकु ठाक क़िस्म जो एनालिसिस थियणु घुरिजे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जहिड़ी पार्टी, जेका शुरूआत खां हिकिड़ी लिबरल क़िस्म जी पार्टी हुई, उनजे अंदरि बि मज़हबी ख़्याल रखंदड़नि जो हिकिड़ो वॾो तइदाद आहे। पर उनजे बावजूद बि पंजाब जे अंदरि
जेके रिलीजियस पार्टियूं आहिनि या जेके कंज़र्वेटिव पार्टियूं आहिनि उनजो तव्हां व्यवहार नज़र आयो। नवाज़ शरीफ़ जी पार्टी जेकी आहे उहा छा हुई ऐं उन खां पहिरियों जेको सॼो तव्हांखे सिनेरियो नज़र अचे थो। सो हाणे ऐं गॾोगॾु रिलीजियस पार्टी ॾिसो, भले ठीकु आहे उहो खटी न सघनि, पर इमरान खान वारी शिकिल में आउं सम्झां थो त मज़हबी कार्ड जेको आहे उहो हिकिड़ो उनजो साइड आहे जंहिंजो इस्तेमालु थिए थो। हाणे हीउ जेको मज़हबी क़िस्म जो मिक्स आहे, जंहिं आइडियोलॉजी ऐं ख़्यालनि जी कॉकटेल जेकी आहे उहा इमरान खान जी पार्टी या इमरान खान ठाही आहे। इन में तव्हां अंदाज़ो ॾिसो न, माण्हू हुन जा जेके फॉलोअर्स आहिनि उहे जेका टिपिकल रिलीजियोसिटी आहे उहा कोन्हे। मज़हबी जुनूनत जेका टिपिकल असां ॾिसंदा हुआसीं, जिन खां असांखे कंहिं दौर में हिन सोसाइटी में ख़ौफ़ ईंदो हो ऐं जेका कंहिं बि इशूअ खे इस्लामी सेंसिटिव मसइले खे खणी ऐं मतिलबु माण्हुनि जो वॾो तइदाद जेको आहे उहो ॿियनि माण्हुनि ते हमला कंदो हो, उन्हनि जे घरनि ऐं प्रॉपर्टीज़ खे बाहियूं ॾींदो हो। काफ़ी केसिस पाकिस्तान जे अंदरि थिया जंहिंमें माण्हुनि खे ज़िंदा जेको आहे उहो साड़े वियो, असांजे साम्हूं आहे। पर उनजे निस्बत में इमरान खान वारो जेको जेका फॉलोइंग वारी उहा आहे, माण्हुनि खे पैसो ॾोकड़ आहे, उहे टेक्नोलॉजी सां कनेक्टेड आहिनि, उहे जेके आहिनि उहे मज़हब खे बि पंहिंजे सॼे इंट्रस्ट बेस सां गंढियो बीठा आहिनि। उन्हनि खे घणो पढ़ण लिखण सां घणो, जीअं मां चवां पियो, घणो हुनखे डीप वञण जी ज़रूरत कोन्हे। तंहिंजे करे इमरान खान हिकु ई वक़्तु तव्हां ॾिसो था त हू उन्हनि खे इहो चए थो त आउं बाबा अहिड़ो माण्हू आहियां जेको साफ़ सुथिरो माण्हू आहियां, ऐं पाकिस्तान जे अंदरि मां अकेलो ई साफ़ माण्हू आहियां ऐं हिन मुल्क जे अंदरि जेकी आहे उहा गैरत जी ज़रूरत आहे। हिन मुल्क जी में डिग्निटी खे रिस्टोर करण जी ज़रूरत आहे। ॿिया जेके सबूरा माण्हू आहिनि उन्हनि में गैरत जी कमी बि आहे, उन्हनि उहे डिग्निटी बि नथा चाहिनि, उहे मुल्क खे ईअं हलाइणु चाहिनि था। सो हाणे हीउ जेको मिक्स आहे न, इहो मिक्स ॾाढो मज़ेदार क़िस्म जो आहे। इहो पहिरियों मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त मुंहिंजे तजुर्बे में पहिरियों न आहे। हाणे इन जो जेको हल आहे मां सम्झां थो, उन जो हल इतफ़ाक़ सां उहो पुराणो जेको आहे उहो रवायती क़िस्म जो हल मां नथो ॾिसां। इन जे करे त हिन में रिलीजियसिटी सां गॾोगॾु हिकिड़ी ख़ासि क़िस्म जी नेशनलिज़म सां गॾोगॾु हिकिड़ो नासिस्ट क़िस्म जो व्यू आहे जेको अॻिते हली ज़ारी ॻाल्हि आहे इंतिहा पसंदि ऐं नाज़िस्ट क़िस्म जे जेको आहे उहो फीलिंग्स खे वधीक जनम ॾींदो आहे। ऐं मां जो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त इन क़िस्म जी जेको पावर आहे, उनजो इस्तेमालु आहे, इन क़िस्म जी जेका ताक़त आहे, उनखे फेस करण जो तरीक़ो हिकिड़ो ई आहे। उहो तरीक़ो इहो आहे त उनखे उन ई पावर, उन ई ताक़त सां टेकल करणो पवंदो। छाकाणि त इन सॼे स्टेज में या त तव्हांखे इमरान खान जे बिल्कुलु अगेंस्ट में तव्हां वटि हिकिड़ो अहिड़ो नैरेटिव, तव्हां वटि हिकिड़ो अहिड़ो ओपिनियन हुजे जेको अवाम में असरु छॾे। उहो ज़ारी ॻाल्हि आहे, हिन वक़्तु फ्रैंकली स्पीकिंग कोन्हे। त हाणे तव्हां तरीक़ो छा आहे त मिसाल हुनखे तव्हां बिल्कुलु छॾे ॾींदो त हू पंहिंजा सॼा तरीक़ा, पंहिंजो सॼो स्ट्रीट पावर जेको आहे इस्तेमालु करे त पोइ तव्हां कुझु नथा करे सघो। तंहिंजे नाज़रीन, करे हिकु असांखे कमर्शियल ब्रेक लाइ चयो पियो वञे हिते। नाज़रीन, हिकिड़ो नंढिड़ो कमर्शियल ब्रेक वठूं था, ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन जी। इज़हार साहब जी मंज़ूर साहब ॻाल्हि कई त इन क़िस्म जो जेको सेंटिमेंट्स आहे उनखे काउंटर करण जे लाइ मौजूदा हुकूमत खे वटि जेको नैरेटिव हुजणु खपे उहो असांखे हिन वक़्तु नज़र नथो अचे। बज़ाहिर असां सम्झूं था पिया त इन क़िस्म जो जेको सेंटिमेंट्स आहे उनखे साॻियो मज़हब वारो कार्ड इस्तेमालु कंदे काउंटर में जेके हिन वक़्तु तोहीन मज़हब जा केस थिया आहिनि ऐं हुकूमत सम्झे थी पई त इन क़िस्म जा केस दाख़िल करे उनखे कार्नर कयो वेंदो। तव्हां सम्झो था त हीअ जेका एक्सरसाइज़ आहे
उन मां हिन मौजूदा गवर्नमेंट या जेको मज़हबी कार्ड जो सेंटीमेंट्स इमरान खान इस्तेमालु करे थो पियो उहो तव्हां सम्झो था प्रॉपर तरीक़ेकार आहे या हिन गवर्नमेंट खे वधीक फोकस पंहिंजी परफॉर्मेंस ते करणु खपे? ॾिसो, इहा हिकिड़ी मंज़ूर साहब हुन जी तफ़सील ॾिना, मां हुनखे दोहराइणु नथो चाहियां, पर को मुख़्तसरनि ॿुधायां थो त भुटे साहब जहिड़ो ज़ाहिरी तौर ते लिबरल माण्हू बि इन्फ्लुएंस्ड हुयो, जंहिंजे करे हुन कई अहिड़ा कया जेके शायदि हुनखे पसंदि न हुआ, पर मज़हबी धुरियुनि जे प्रेशर में अची करे। साॻी रीति तव्हां ॾिठो त नवाज़ शरीफ़ जी बि जेका शुरूआति हुई हिन में इस्लामी जमहूरी इताद जे प्लेटफॉर्म ते, ऐं न रुॻो ही पर ॿियूं सियासी पार्टियूं बि समहाउ किथे न किथे इन मामले ते प्रेशर में बि अची थियूं वञनि ऐं कंप्रोमाइज़ बि कनि थियूं। इमरान खान जो जेको तालुक़ु आहे त इमरान खान जॾहिं हिकिड़ो पंहिंजो हुकूमत जो सिस्टम उन खां जॾहिं हलण जो ग्रिप में न आई या मसइला पैदा थियणु शुरू थिया या हुनजी परफॉर्मेंस ते सवाल उथणु शुरू थिया त पोइ हुन सिधो सो मज़हब जो कार्ड खेॾणु शुरू कयो। ऐं हुकूमत जे हवाले सां त हूअं त उहो मॉडल हुकूमत लाइ कई मिसाल ॾींदो रहियो। कॾहिं हू तुर्की जे निज़ाम जी ॻाल्हि कंदो रहियो, कॾहिं हू अमेरिकन पार्लियामेंट्री सिस्टम जेका न हुनजी ॻाल्हि कंदो रहियो, कॾहिं ब्रिटिश पार्लियामेंट्री सिस्टम जी ॻाल्हि कंदो रहियो, मिक्स ॻाल्हियूं कंदो रहियो, पर आख़िर में अची हू इन ई नुक़्ते ते बीठो त हुन पाण खे हिकिड़े बिल्कुलु तव्हां सही था चओ त हिकिड़े कल्ट जे लीडर तौरु पेश कयो त जेको कुझु मां चवां थो उहो ठीकु आहे, जेको कुझु मां कयां थो उहो ठीकु आहे, ऐं मुंहिंजा जेके बि मुख़ालिफ़ आहिनि उहे ग़लति आहिनि ऐं गद्दार आहिनि ऐं मुल्क जा मफ़ाद में न आहिनि। इन क़िस्म जी हिन हिकिड़ो नैरेटिव हींअर न ठाहियो आहे, इहो गुज़िरियल काफ़ी अरसे खां हुनजो इहो नैरेटिव आहे। ऐं उन जे लाइ वरी हुन चोर चोर जो जेको इहो स्लोगन पॉपुलर कयो त कंहिंजी बि ॻाल्हि ॿुधणी न आहे, हुनजो ओपिनियन बि न आहे ॿुधणो, ऐं सिर्फ़ु एतिरो चवणो आहे त भाउ फलाणो माण्हू चोर आहे। छो त कई अहिड़ा केस आहिनि, मिसाल शाहिद खाकान अब्बासी ते जेको हिन जो गैस जो इम्पोर्ट करण जो केस हो, या इवन एहसन इक़बाल ते हिकिड़ो केस आहे त हुन पंहिंजे इलाइक़े में रांदियुनि जो हिकिड़ो मैदान तकिड़ो छो ठारायो, मतिलबु दैट मेक्स नो सेंस। त इन क़िस्म जा बि केस माण्हुनि ते आहिनि, पर हिननि सभिनी खे वेड़े सेड़े हिकिड़े ई ब्रैकेट में रखियो बाबा हे सभु चोर आहिनि। हाणे इहो थियो हुन नैरेटिव ॿियो, हिकिड़े तरफ़ मज़हब जी ॻाल्हि हुन करणु शुरू कई, ॿिए तरफ़ नैरेटिव जी। जिन माण्हुनि खे इमरान खान जे माज़ी जे बारे में ख़बर न हूंदी उहे त शायदि हिन ते एतबार कनि, हीअ जेके नंढड़ा छोकिरा आहिनि 20 सालनि जी उमिरि वारा, इन्हनि त इमरान खान खे क्रिकेट खेॾंदे बि न ॾिठो हूंदो। इन्हनि ॾिठो त हिकिड़ो पाकिस्तान में हिकिड़ो पॉपुलर फिगर आहे जेको फिलैंथ्रोपिस्ट बि आहे, समाजी कम बि करे थो, उनखां अॻु में क्रिकेट जो वर्ल्ड कप बि खटे आयो आहे, तंहिंजे करे हुनखे हुननि आइडलाइज़ कयो। हू पॉपुलर माण्हू आहे, हिन में को शक कोन्हे, ऐं सियासत में अचण खां बि अॻु में पॉपुलर हो। पर हिते जेको नुक़्तो आहे उहो टियों नुक़्तो, अहम नुक़्तो इहो आहे त बुनियादी तौर ते इमरान खान सां आइडियोलॉजिकल डेफिसिट रहियो आहे। उहो मां छो थो चवां त थोरो पस मंज़र में वञो त इमरान खान मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मुख़्तलिफ़ टाइम काज़ी हुसैन जे तमामु वेझो रहियो, जमा इस्लामी जो जेको उन वक़्त जो अमीर हो। वरी उन खां पोइ तव्हां ॾिठो त जनरल हमीद गुल जे वेझो रहियो। वरी उन खां पोइ तव्हां ॾिठो त परवेज़ मुशर्रफ सां गॾु कोको कोला पीअंदे फोटू आहे हिन जो, ऐं परवेज़ मुशर्रफ खे चई त मूंखे 100 सीटूं ॾे त पोइ आउं तोसां गॾु थियां, वरी पोइ हुनजी मुखालफ़त में हलियो वियो। अहिड़े तरीक़े सां तव्हां हिकिड़ी जाइ ते उते बि हिनखे ॾिठो हूंदो जिते नवाज़ शरीफ़ ऐं मौलाना फज़ल रहमान अॻी कतार में बीठा आहिनि ऐं इमरान खान पोइ कतार में बीठो आहे। माना हीअ जेका मौजूदा हाणे जेका हुकूमत में आई आहे ऐं जंहिंखे अपोज़िशन पिया पाण चऊं, उहा उन सां बि गॾु रहियो। हाणे हीअ जेके सॼा फिनामिना आहिनि उन खां पोइ हिकिड़े टाइम ते हू इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ बि बयानु ॾींदो रहियो, इंटरव्यूज़ ॾींदो रहियो। वरी उन खां पोइ हुन हिकिड़ी नई नैरेटिव ॾिनो, इवन हिन वक़्तु जेको आर्मी चीफ आहे हुनजे लाइ बि हुनजा रिकॉर्ड ते ॻाल्हियूं आहिनि, अदरवाइज़ बि इस्टेब्लिशमेंट जे हवाले सां बि हिन जो हिकिड़ो नुक़्ते नज़र आहे, जंहिंखे हू बाक़ाइदे प्रोपेगेट कंदो रहियो त 1 पेज, असां 1 पेज ते आहियूं, ऐं चवंदो रहियो त पाकिस्तान जे तारीख़ में हिन जो को मिसाल ई नथो मिले। हाणे तव्हां ॾिसो त हिकिड़े माण्हू जी मिक्स प्लेट आहे। मूं हुनजो पॉलिटिकल एनालिसिस कयो, मंज़ूर साहब तव्हांखे ॿुधायो त जेके हुनजा फॉलोअर उन्हनि जो एनालिसिस छा आहे, उहे केरु माण्हू आहिनि। उहे मज़हब खे बि फॉलो कनि था, टेक्नोलॉजी खे बि कनि था, पैसा ॾोकड़ बि अथनि, ऐं उन में वॾी अक्सरियत नौजवाननि जी आहे जिन जी पॉलिटिकल ट्रेनिंग न आहे, आइडियोलॉजिकल ट्रेनिंग न आहे। दुनिया में जेके ॿ धाराऊं आहिनि सोचण जूं, जेके हिकिड़ी तरफ़ दुनिया में खाबीदुर जी सोच आहे, हिकिड़ी तरफ़ राइटिस्ट आहिनि, हीअ उनजे विच में सेंट्रलिस्ट बि नथा लॻनि असांखे। तंहिंजे करे हिननि जो हीउ जेको आइडियोलॉजिकल बहरान आहे इमरान जो इंटरनल,
उन्हनि खे छा खपंदो आहे। उन्हनि खे खपंदो आहे त वक़्तु ब वक़्तु हिकिड़ा इशूज़ क्रिएट कनि, हिकिड़ा टेम्पररी मामला दिहाड़ी जे बेसिस ते शुरू कनि, अॼु हिन मसइले ते, अॼु हुन मसइले ते। हाणे अचूं था जेको तव्हां जेको सुवाल कयो त बिल्कुलु ठीकु ॻाल्हि अवां कई आहे। मज़हब खे सियासत में आणण ई न घुरिजे। मुल्क जो बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना चई वियो बाबा हाणे मुल्क ठही वियो, हाणे सभिनि माण्हुनि खे हिन मुल्क में रहंदड़ हर मज़हब जे माण्हू खे पूरा हिकु जेतिरा हक़ आहिनि ऐं सभु मामला हुन वाज़े कया। पर बदकिस्मतीअ सां इन ॻाल्हि खे सियासतदान ऐं ॿियूं धुरियूं शामिलु कंदियूं रहियूं आहिनि। जनरल ज़िया जे दौर में उनजी हिकिड़ी एक्सट्रीम कंडीशन हुई। हाणे जेको इमरान ख़ान खे सपोर्ट बेस आहे न, अहम नुक़्तो इहो आहे। इमरान ख़ान खे मंज़ूर साहब सपोर्ट बेस कंहिंजो आहे, जेको जनरल ज़िया हिकिड़ी माइंड सेट ठाहियो अॻवान जिहाद जे पस मंज़र में, हिकिड़ो माइंड सेट ठाहियो जेको एंटी इंपीरियलिस्ट बि हो, ज़ाहिरी तौर ते एंटी अमेरिकन बि हो। हालांकि उन वक़्तु त फंडिंग बि उन्हनि खां अमेरिकन्स खां ई वठनि पिया अॻवान जिहाद जी, पर अंदरे खाने उन्हनि जी सोच इहा हुई। हाणे उहो जेको इन क़िस्म जी सोच वारो जेको फैक्टर हुयो, उहो पहिरें मरहले में जनरल ज़िया सां गॾु रहियो। उन खां पोइ नवाज़ शरीफ़ कुझु वक़्तु ताईं उन सां गॾु कैरी ऑन कयो, पोइ नवाज़ शरीफ़ हथु कढी वियो। उन खां पोइ ही जेके मज़हबी पार्टियूं आहिनि उहे कंहिं हद ताईं उनखे होल्ड कंदियूं रहियूं, के पुराणियूं मज़हबी पार्टियूं कंदियूं रहियूं। वरी सडनली नयूं पार्टियूं साम्हूं आयूं जेके तव्हां ॾिठियूं, जिन धरणा बि आया, एहतजाज बि कया। अल्टीमेटली इमरान ख़ान ॾिठो त इहा सीट ख़ाली आहे। हाणे इमरान ख़ान उते पंहिंजो हथु कंट्रोल जमायो आहे, छाकाणि त हू इहो सम्झे पियो त जॾहिं ॻाल्हि सियासत में मज़हब जी अची वेंदी आहे त पोइ न दलील हलंदो आहे, न मंतक हलंदी आहे, पोइ माण्हू विक्टिमाइज़ थींदा आहिनि। जीअं मंज़ूर साहब ॻाल्हि कई त इमरान ख़ान उनखे ग्राउंड तौरु वरितो त जीअं मूं ते हाणे मुखालफ़त न थिए। ऐं तव्हां हुनजो आख़िरी जेको जलसो हो तव्हांखे यादि हूंदो, उहो बि कहिड़े टाइटल तहत हुन कयो। इहो सॼी हिकिड़े प्लान तहत हुन इहो कमु कयो। पर इज़ार साहब, जेका तव्हां इंट्रेस्टिंगली सपोर्ट बेस जी हिकिड़ो ॻाल्हि कयो मिंट था रुको पिया, ॾिजो, नवंबर जे इंट्रेस्टिंगली अंदरि हुन ते हिकु जेको अहम मुक़ररी जेका आहे उहा थीणी आहे। तव्हां सम्झो था त नवंबर ताईं जेको इमरान ख़ान जी कोशिशि आहे त मई जे लास्ट वीक में हू लॉन्ग मार्च जो जेको आहे मार्च वठी वेंदो इस्लामाबाद, त हू सम्झे थो त सपोर्ट बेस जे हवाले सां त हिन वक़्तु बि उनजो अहिड़ो सपोर्ट बेस अंदरि उते मौजूदु आहे ऐं उन सपोर्ट बेस खे हू इस्तेमालु कंदे प्रेशर वधाइणु चाहे थो त किथे न किथे जेका हू चए थो त फौरी तौर ते नयूं इलेक्शनूं करायूं वञनि। त तव्हां सम्झो था उतां हिनखे सपोर्ट मिले थी, या नवंबर खां पोइ सूरत हाल यकसर तब्दील थी वेंदी जॾहिं नओं चीफ ऑफ आर्मी स्टाफ ईंदो? साईं हाणे हिन में शकील साहब ॿ टे शयूं तव्हां ज़हन में रखो। मुंहिंजो एनालिसिस इहो आहे त नओं जेको आर्मी चीफ आहे उनजी मुक़ररी ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जेका शहबाज शरीफ़ जी हुकूमत आहे उनखे करणी आहे, ठीकु आहे। ऐं मां नथो सम्झां त इमरान ख़ान जी लॉन्ग मार्च या इहे जेके समूरा प्रेशर्स इस्तेमालु करे थो, उहे को फौरी तौर ते उन कल्बिनेशन ते पहुचनि त हीअ हुकूमत जेकी आहे हली वञे। पाकिस्तान जे अंदरि हूअं त मजबूरी तौर ते पाण कंहिं बि शइ जी तवक़ो रखी सघंदा आहियूं। हाणे मां इहो इन करे थो चवां त मिसाल तौर ते ही हमरा स्टार्ट कंदो सॼो उहो प्रेशर डेवलप करणु, पर मूंखे ईअं लॻे थो त पाकिस्तान जे अंदरि जेके समूरा इदारा आहिनि, मिसाल तव्हां मुल्क जी स्टेब्लिशमेंट ॾिसो, जुडिशरी ॾिसो, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ॾिसो, हुन कंहिं बि इदारे खे छॾियो न आहे। हर कंहिं ते हुन कंटिन्यूअसली प्रेशर वधायो आहे। मूंखे नॉर्मली जेको नॉर्मल माण्हू जेको नॉर्मल एनालिसिस सम्झे थो, मूंखे इहा ॻाल्हि नथी सम्झ में अचे त आख़िर पाकिस्तान जी स्टेब्लिशमेंट उहा छो इमरान ख़ान जे एॾे प्रेशर जे करे झुकी पवंदी, किरी पवंदी। आख़िर इन जो लॉजिक छा हूंदो जो पाकिस्तान जी जेका जुडिशरी आहे उहा इमरान ख़ान जे ॾाढो ॻोड़ा खोड़ींदी, ऐं इन जो रीज़न छा हूंदो जो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जेकी आहे उन वटि जेको नॉर्मल हिकिड़ो केस जेको आहे 7-8 सालनि खां पीटीआई दबायो वेठी आहे, उनजो आख़िर फ़ैसिलो छाजे करे न ॾिनो। ॾिसो, जेकॾहिं इमरान ख़ान जेको आहे मुल्क जे इन्हनि टिनी वॾनि इदारनि खे जंहिं ते हीअ रियासत बीठल आहे उनखे जेकॾहिं झुकाए वञे थो,
त ॿियनि लफ़्ज़नि में पोइ इमरान खान जो हक़ आहे, ठीकु आहे। पोइ त हिन मुल्क जी जेका तारीख़ आहे उहा बिल्कुलु डिफरेंट नमूने सां लिखी वेंदी न। त यानी हिकिड़ो माण्हू, हिकिड़ो नासिस्ट माण्हू जेको चवे थो त मां हिन मुल्क जे अंदरि वाहिद अकेलो ऑनेस्ट माण्हू आहियां, उहो सोसाइटीअ जे 18 खां 20% माण्हुनि जे सपोर्ट ते मुल्क जी इस्टेब्लिशमेंट, मुल्क जी अदलिया ऐं इलेक्शन कमीशन, नंढा वॾा ॿिया इदारा, उन्हनि खे जेकॾहिं झुकाए वञे थो, किराए वञे थो, त इहो पाकिस्तान जी हिस्ट्री जो सभ खां वॾो इवेंट हूंदो। इन खां पहिरियों को बि अहिड़ो इवेंट न हूंदो। नंबर 1। नंबर ॿी ॻाल्हि ज़हन में इहा रखो त इमरान खान जे अचण सां पाकिस्तान जे अंदरि थींदो छा। मिसाल लेट्स सपोज सदा पॉलिटिशियंस भॼी वञनि, छा इमरान खान जे अचण सां फौरी तौर ते पाकिस्तान जा जेके सभई प्रेसिंग क़िस्म जा जेके इशूज़ आहिनि, छा उहे हल थी वेंदा या उन सिलसिले में का अॻु भराई थींदी? उनजो 1% बि चांस कोन्हे। न तव्हांखे चाइना सपोर्ट कंदो, तव्हां कंहिं बि नमूने सां, हीअ पंहिंजी दिलियन ॻाल्हि कोन थो कयां, ऐं बीइंग इंडिपेंडेंट जर्नलिस्ट ऐं न्यूट्रल जर्नलिस्ट चवां थो, न तव्हांखे चाइना कंहिं बि नमूने सां सपोर्ट कंदो। तव्हां ते प्रेशर ईंदो वॾे पैमाने ते। चाइना खे तव्हांखे तमामु वॾियूं पेमेंट्स करिणियूं आहिनि, ऐं तव्हां रिसेंटली श्रीलंका जो तव्हां हशर ॾिसी सघो था। ऐं तव्हां छा था सम्झो त इमरान खान जी हिन अमेरिकन कंस्पायरेसी जे पस मंज़र में इमरान खान जे अचण सां गॾु अमेरिका ऐं यूरोप पाकिस्तान जे लाइ वॾा पंहिंजा दरवाज़ा खोले छॾींदो। ऐं जेकॾहिं ईअं थींदो त इहो बि तारीख़ जो वॾो वाक़ियो थींदो। यूरोप तव्हांखे सपोर्ट कंदो ऐं पोइ तव्हां जेको आहे उहो IMF खां पैसा बि वठी सघंदो ऐं सभु कुझु करे सघंदो। आई मीन जेको नॉर्मल हिकिड़े माण्हूअ जो एनालिटिकल माइंड जेको आहे कमु करे थो, उन में मूंखे त अहिड़ी ॻाल्हि फ्रेंकली स्पीकिंग कोन थी लॻी। हाणे ॻाल्हि Is- जेका हिकिड़ी शइ रहियल आहे, ॾिसो जेके नासिस्ट आहिनि न, जेके इमरान खान जहिड़ा माण्हू आहिनि, उहे 2-3 शयूं उन जी ज़हन में रखणु ज़रूरी आहे। इमरान खान जहिड़ा माण्हू जेके आहिनि उहो पाण खे वॾनि जेके पावरफुल क्वार्टर्स आहिनि उन्हनि सां कनेक्ट रखंदा आहिनि। इहा एबिलिटी उन में हूंदी आहे त हू मतिलबु चंद ई माण्हू हूंदा जिन खे हू ॿुधंदा, छाकाणि त हू वधीक पाण खे अकुलमंद, ऑनेस्ट ऐं वधीक क्रेडिबल सम्झनि था पंहिंजे अंदरि। इहो साइकोलॉजिकल हिकिड़ो डिसऑर्डर आहे न, मतिलबु इहा आह कोन थो चवां। जेका साइंस आहे, साइकोलॉजिकल साइंस आहे, उहा माण्हुनि जी साइकोलॉजी ते हाणे खां न 1000 सालनि खां तजुर्बा करे, उन्हनि ते स्टडीज़ करे हिकु नतीजे ते पहुती आहे। इमरान खान जेको आहे उहो पाण खे कनेक्ट करे थो वॾनि माण्हुनि सां। हू टीम लीडर नथो थी सघे, इन जे करे त हू पाण ई अकुले कोला वॾे पैमाने ते। जी हाणे अहिड़े इज़हार माण्हूअ साहब, खे इमरान खान आख़िरी जेका ॻाल्हि फिनोमिना है, इमरान आख़िरी खान मई जे आख़िरी लास्ट अहिड़े वीक माण्हूअ में खे लॉन्ग मार्च जो जेको आहे तारीख़ अनाउंस करे सघे थो। तव्हां सम्झो था त लॉन्ग मार्च जी सूरत में जेको तव्हां सपोर्ट बेस जी ॻाल्हि कई, उन सपोर्ट बेस में किथे तव्हांखे डिवीजन नज़र अचे थी? छाकाणि त एस्टेब्लिशमेंट जेका आहे हींअर त इमरान खान जेको बेतमादी जी रिथ हुई उनमें वाज़े तौर ते राति जो अदालतूं बि खुली वियूं ऐं ख़ुदि इस्टेब्लिशमेंट उन मां इहो फील थियो त अहिड़े क़िस्म जो वर्स्ट एक्सपीरियंस उन्हनि कयो जेको उन्हनि जे ख़ुदि ॻिची में पइजी वियो ऐं रियासत जे लाइ जेको आहे उहो हिकिड़े चैलेंज जी सूरत में साम्हूं आयो। तव्हां हाणे सम्झो था त कोलिशन गवर्नमेंट शहबाज़ हुकूमत जे लाइ जेकॾहिं हीउ लॉन्ग मार्च करे थो त हीउ इमरान खान गिरफ़्तार थी सघे थो? PTI जी लीडरशिप जी गिरफ़्तारी जा केतिरा इम्कान आहिनि? ॿियो त फॉरेन फंडिंग वारो केस जेको आहे उहो बि तव्हां सम्झो था त कंहिं वक़्तु बि उनजो फ़ैसिलो अची सघे थो? मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त इमरान ख़ान ही जेके वॾियूं वॾियूं टावरिंग ॻाल्हियूं थो करे, धड़का दहमान थो ॾिए, थ्रेट्स थो ॾिए त बसि मां ही मेतिरा माण्हू वठी ईंदुमि, इन जे पोयां 2 फैक्टर आहिनि साइकोलॉजिकली। हिकिड़ो फैक्टर उहो ई आहे त हिनखे ख़बर आहे त कंहिं न कंहिं केस में, जेको मां हिकिड़ो केस त हाणे त दाख़िल बि करे छॾियो अथऊंसि, पर ईअं बि थी सघे थो त फराह गोगी वारे मामले खे किथे फेराए घिराए नेब, तव्हांखे ख़बर आहे त नेब 2 मिंट लॻाईंदी आहे, जंहिं पंहिंजीअ ते अचे त उहो मामिलो कंहिं डाइवर्जन में खणी वेंदा
ऐं पोइ अची बीहारींदा आख़िर में इमरान ख़ान जे मथां त इहा जेका वाच विकामी हुई दुबई में उहा गोगीअ विकी हुई मिसाल हिकिड़ो को बि अज़म्पशन ठाहींदा हिकिड़ो हुनखे इहो ख़ौफ़ आहे चवनि था त जॾहिं आख़िरी ॾींहुं हुआ इक़्तिदार जा हुन जा त हिन गारंटी बि वरिती हुई त मूंखे गिरफ़्तार न कंदव हिकिड़ो फैक्टर इहो आहे ॿियो जेको हुनखे अंदाज़ो आहे त जेको फॉरेन फंडिंग वारो आहे उहो फ़ैसिलो अची वेंदो उन जे लाइ जंहिं लेवल ते हिन जेको तूफ़ान बर्पा कयो इलेक्शन कमीशन ऐं ख़ासि इलेक्शन कमिशनर लाइ उन मां ज़ाहिर आहे त हिनखे बि इंफॉर्मेशन आहे त महीने जे अंदरि फ़ैसिलो अचे पियो आउं तव्हांखे उन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि खां अलावा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हीउ जेको अनाउंसमेंट हिन कयो आहे न मार्च जो मई में को बि मार्च कोन पियो थिए गर्मी आहे मौसम सूटेबल न आहे ऐं नई वरी इहे जेके एसियुनि में रहण वारा माण्हू आहिनि उहे वेही सघंदा 5 ॾींहं में हिकिड़ी ॻाल्हि ऐं अॻे भेरे जेको धरणो आहे हिन भेरे धरण में बि फ़र्क़ु आहे तंहिंजे करे आउं सम्झां थो त हीउ सिर्फ़ु प्रेशर टैक्टिस आहे इन विच में हाणे ॾिसणो इहो आहे त पहिरीं ॻोठ केरु थो भञे पोइ उहो राणो सनाउल्ला मुड़सी थो करे या हेॾां ही वधीक प्रेशर बिल्ड करण में कामयाबु वञनि था पर मूंखे ईअं लॻे थो त ॿिन्ही मंझां को हिकिड़ो मामिलो थी वेंदो या फॉरेन इज़हार साहब फंडिंग ही में जेको हिनखे इमरान प्रेशर खान ॾींदा फराग गोगी वारो मामिलो बि साम्हूं आंदो आहे त तव्हां सम्झो था ही प्रेशर टैक्टिस खे एनआरओ वठण जे लाइ त नथो करे जी इज़हार साहब जी जी एनआरओ त बिल्कुलु इक़्तिदार दौरान आसिफ ज़रदारी ॾे बि मैसेज कराया हुन त तव्हां जेको आहे मूंखे महिरबानी करे हिन सूरत हाल में बचायो सो डेफिनेटली आहे फराह जी जेका हिन हिमायत कई आहे न पॉलिटिकली इट इज़ अ बिग मिस्टेक के मामला जेके हूंदा न आम माण्हू जी ज़बान ते तव्हां ॾिसो हिन वक़्तु सभ खां पॉपुलर मामिलो इहो आहे फराह गोगी वारो जेको अपोनेंट्स हिन जे ख़िलाफ़ु इस्तेमालु था कनि हाणे उन में हिनखे ॻाल्हाइणो ई न हुयो स्टेट्समेंट थिए आहे न ख़ामोश थी वञे हा चइबो आहे नो कमेंट्स हिन जेको हुनजी पब्लिकली हिमायत कई आहे इहा हिनखे नुक़सानु ॾींदी यानी ख़ुदि जेको एंटी अमेरिकन नैरेटिव आहे ख़ुदि हुनखे हिन पाण काउंटर कयो आहे फराह गोगी वारे हुन सां जी हा उहो अमेरिकन ॾिसो न अमेरिकन वारो मामले में कुझु न कुझु ग्राउंड हुन वटि आहे पर हिकिड़े मामले में जंहिंमें पैसनि जी ॾेती लेती जा मामला ऐं इल्ज़ाम आहिनि भले उन में ही कीअं हुनजी डिफेंस कंदो पर हिन जो जेको तरीक़ो आहे न उहो इहो ई आहे तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़ो जेके अॻु में बि मामिलो जॾहिं आयो हो आसिम बाजवा वारो त उन में बि हिन चयो त मूं हुनखे घुरायो मां हुन खां पुछो पोइ मूं हुनखे चयो त तूं त मासूम ई थो थिए त को इल्ज़ाम साबित नथो थिए हिते असांजो प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी पहुतो इज़हार सुमरो साहब मंज़ूर शेख साहब ॿिन्ही महिमाननि जी महिरबानी नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए उनवान सां हाज़िर थींदासीं तेसिताईं ॾींदा इजाज़त अल्लाह भाई।